गुलाम सैन ड्रामे जी दोस्तों तव्हांखे तफ़सील ॾींदो हलां त नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे ऐं अॻे हफ़्ते में जेका एपिसोड ईंदी इन में छा गुलाम सैन इहो मलाखड़ो खटे वेंदो या गुलाम सैन इहो मलाखड़ो हाराए वेंदो। छा बेईमानी करे गुलाम सैन खे बि माज़ूर बणायो वेंदो हिकिड़े जीअं उनजे ख़ानदान सां थी चुको आहे, उनजे बाबे सां उनजे चाचे सां थी चुको आहे मल जे मैदान में। छा गुलाम हुसैन सां बि ईअं थींदो या वरी गुलाम हुसैन इतिहास रचे छॾींदो, इतिहास मटे छॾींदो ऐं पंहिंजो नालो रोशन करे शेरे सिंध जो लक़ब ॿीहर पंहिंजे मथां ठपो हणाईंदो। छा ईअं थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में? बिल्कुलु दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट आंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां ॾिसो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। नंढड़े वीडियो में वॾी अपडेट आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन ड्रामो उहो ड्रामो आहे जेको सिंध लेवल ते ठाहियो वियो, जेको गुलाम हुसैन मल आहे। हक़ीक़त में ही उन्ही ते ड्रामो फिल्मायो पियो वञे, उन्ही जी कहाणी, कुझु नई कहाणी गॾाई वई आहे, सॼी कहाणी त हाणे उन्ही जी न आहे, लेकिन मल मलाखड़ो जेको आहे उहो उन्ही ते ओरिजिनल आहे। छाजे करे हिन दफ़ा मिसाल मलाखड़े जे मैदाननि में काफ़ी सालनि खां वठी गुलाम हुसैन जो डंको वॼी रहियो आहे ऐं हीउ ड्रामो उन्ही खे ॾिसी उन्ही खां मुतासिर थी करे गुलाम हुसैन जो किरदारु गुलाम हुसैन खे ड्रामे में ॾिनो वियो। बक़ाया जेको गुलाम हुसैन सां थी रहियो आहे इश्क मोहबत ऐं ठगियूं ठोरियूं, इहो हिकु ड्रामे खे एंटरटेनमेंट करण जे लाइ तयारु कयो वियो आहे। अगरि इहे न ॾेखारनि त ख़ाली गुलाम हुसैन जा मलाखड़ा ड्रामे में केरु ॾिसंदो? ज़रूरु रंग रोगन चवंदा आहिनि मिर्च मिसालो गॾाइणो पवंदो आहे। इन जे करे गुलाम हुसैन जो ड्रामो अहिड़े क़िस्म जो ठाहियो वियो आहे। सॼो ई सिंध लेवल ते हिते त पठान जो लफ़्ज़ न आहे, सिर्फ़ु गुलाम हुसैन यानी सिंधी पठाननि उहो बि उन हिसाब सां ही ड्रामो जेको आहे तयारु कयो वियो आहे, उन जे करेक्टर खां मुतासिर थी करे। लेकिन मां दोस्तों तव्हांखे हाल वाल ॾींदो हलां त गुलाम हुसैन पंहिंजी महिनत कंदो जीअं हू पीर वटि वियो, यानी जेको मुर्शिद थियो वेठो आहे ऐं उन वटि वञी दुआ उन खां वरितईं ऐं उन सिधी ॻाल्हि कई त तूं पंहिंजे मथां महिनत कर। ऐं गुलाम हुसैन पंहिंजी महिनत वञी कंदो उन जे चवण ते बाबा तूं महिनत कर पंहिंजे मथां, ऐं हू पंहिंजी महिनत जारी रखंदो। गुलाम हुसैन तव्हां अॻिते हलंदो ॾिसंदो त अॻिते जीअं ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड मथे हफ़्ते ईंदा ऐं उहो ड्रामो बि नंढो आहे दोस्तों, एॾो को वॾो न आहे। हिन जा कुझु बसि क़िस्त आहिनि, को 50-100 क़िस्त न आहे, 2-3 हफ़्तनि में इन खे खोटाईंदा। लेकिन हीउ मुक़ाबिलो जेको आहे गुलाम हुसैन ड्रामे जे आख़िर ते वञी खटींदो, जीअं पोइ उन खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। गुलाम हुसैन ड्रामे में इहे जॾहिं मलाखड़ो खटे वेंदो, शेर सिंह जो लक़ब जॾहिं उन खे मिलंदो, पोइ जेको आहे उन खां पोइ जॾहिं उनजी इश्क जी जेका स्टोरी आहे उहा बि उन खे मिलंदी। ऐं छाजे करे हू ग़रीब आहे, हू जेको आहे रहीसाणी सिदरा सां जेका इश्क मोहबत जो चकर हली रहियो आहे अॻिते हली, उहो बि जॾहिं उनजो कामयाबु थींदो, पोइ दुश्मन वग़ैरह हेॾे होॾे थींदा जेका घणा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां पोइ ड्रामे जो दी एंड थी वेंदो। लेकिन मल जेको मलाखड़ो गुलाम हुसैन खेॾंदो इहो सुखियो कोन खटींदो। दुश्मन इन खे चैलेंज कंदा, इन सां बेईमानियूं बि कंदा, उते घणो कुझु कंदा इन सां, ऐं पोइ बि ही पंहिंजी महिनत सां पंहिंजे जेको गुरनि जे हिसाब सां ऐं पंहिंजी चालाकी ऐं ज़हानत जे हिसाब सां मलाखड़ो खटींदो। ऐं जीअं ई हू मलाखड़ो पंहिंजो खटे वेंदो, पोइ वाह वाह थी वेंदी ऐं शेर सिंध जो लक़ब उन जे ई मथां रहंदो, उन खां हटायो न वेंदो। ऐं जेका उनजा दुश्मन आहिनि उहे ढेर थी वेंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका मथे हफ़्ते ईंदा, ख़ासि करे उहे ड्रामे जे विचोले जा आख़िरी हिसे जा हूंदा। ऐं गुलाम हुसैन सीरियल हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो त इन खे ॾिसी वधाइनि बि सही क़िस्तां, लेकिन मूंखे नथो लॻे। बहरहाल अॻिते हली ईअं थी बि सघे थो, इन ते एतबार बि तव्हां न कयो। लेकिन जेको मुर्शिद थियो वेठो आहे, छा इन जो आख़िर में छा थींदो? जी हाँ दोस्तों, इन त पंहिंजी मतिलबु उन खे उथारे छॾियो दड़का ॾेई। अॻिते हली ड्रामे जी लास्ट में ख़बर सभिनी खे पवंदी त हीउ केरु आहे मुर्शिद। थी सघे थो आख़िरी एपिसोडनि में उन खे पंहिंजी मोहबत मिली वञे ऐं उहा घरवारी बि उन खे मिली वञे जमीला। ऐं नेक्स्ट एपिसोडनि में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको सिदरा ते आशिक़ थियो वरितो आहे जाज़ कोलाची, ऐं इन जो नालो त हाणे हिते बिलाल आहे, बिलावल आहे, बिलावल थींदो वग़ैरह कंदो, अहिड़े हिसाब सां डहला घणी रहियो आहे, लेकिन असुल जाज़ कोलाची नालो आहे।
इन जो बि किनो असरु थींदो अॻिते हली इन जा जॾहिं पोल पधरा थींदा ऐं इहो बि जेको आहे ज़लीलो ख़्वार थींदो ड्रामे में, छाजे करे हुन जा किरदार ई अहिड़ा आहिनि ऐं इन जे करे उन जो करैक्टर उन खे ॾिनो वियो आहे अहिड़ो, लेकिन अॻिते हली उन सां बि सुठो को ख़ासि न थींदो, ज़लील ऐं ख़्वार थींदो। सुधरण वारनि मूं त उन जो करैक्टर नथो लॻे ऐं ज़लीलो ख़्वार थियण वारनि मूं करैक्टर उन जो लॻी रहियो आहे। ऐं तव्हांखे बि दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारनि एपिसोडनि में तव्हां इहो ख़ासि करे ॾिसजो तव्हां त जेको ग़ुलाम सेन जो लक़ब आहे उहो त हिकु हिन टाइम सिंध मलाखड़नि में इहो आम जाम हलंदो रहे थो, कॾहिं शीदी आहे, कॾहिं ॿियो, कॾहिं टियों, लेकिन हिन खे अॻिते हली पोइ छा ॾिनो वेंदो उहो मिसाल आहे। हिकिड़ो नालो कढियो वेंदो त बाबा ड्रामो बि इन हिस्ट्री इन इतिहास जो हिसो बणिजी वेंदो, पर अॻिते हली थी सघे थो ग़ुलाम सेन ड्रामे में इन में कामयाबियूं माणे वरितियूं त अचण वारनि जेको आहे वक़्त में ॿिया हिन जा ड्रामा बि अची सघनि था। सुठो अदाकार आहे, बहितरीनु अदाकार आहे, नौजवान आहे ऐं थी सघे थो जेका पुराणा हीरो आहिनि उन्हनि खे कटे वञे, छाजे करे हिन जो हिन टाइम स्टार्टिंग टाइम आहे ऐं हिन जी उमिरि बि नंढी आहे। जेका असद कुरैशी वग़ैरह ॿिया टिया इहे पोड़ा थी चुका आहिनि, हुननि खे हीरो जो टाइटल ॾियणु ऐं ड्रामनि फिल्मुनि में हीरो खणणु इहो बेवकूफ़ जो कमु आहे। हाणे उहो ठहनि बि कोन था, लेकिन ग़ुलाम सेन ते इहो सेट बीहे थो। आज़म महंगल जी उमिरि 40-45 साल खां मथे आहे, लेकिन ॿिया जेका अदाकार आहिनि कुझु यंग आहिनि, लेकिन ग़ुलाम सेन बि यंग आहे। इन ते इहो बहितरीनु ड्रामो ग़ुलाम सेन फिल्मायो वियो आहे। अॻिते हली थी सघे थो वरी इन जा ॿिया सोप सीरियल बि अचनि ऐं जे अवाम पर इन खे पसंदि करे रही आहे, जे थी सघे थो अॻिते इन खे ॾिसी करे त ॿिया इन जा सोप सीरियल बि अची सघनि था ग़ुलाम सेन जा ऐं सुठे स्केल ऐं सुठे लेवल जा। ऐं अॻे हफ़्ते में जेका एपिसोड ईंदी इन में छा ग़ुलाम सेन इहो मलाखड़ो खटे वेंदो या ग़ुलाम सेन इहो मलाखड़ो हाराए वेंदो, छा बेईमानी करे ग़ुलाम हुसैन खे बि माज़ूर बणायो वेंदो हिकिड़े जीअं उनजे ख़ानदान सां थी चुको आहे, उनजे बाबे सां, उनजे चाचे सां थी चुको आहे मल जे मैदान में। छा ग़ुलाम हुसैन सां बि ईअं थींदो या वरी ग़ुलाम हुसैन इतिहास रचे छॾींदो, इतिहास मटे छॾींदो ऐं पंहिंजो नालो रोशन करे शेरे सिंध जो लक़ब ॿीहर पंहिंजे मथां ठपो हणाईंदो? छा ईअं थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में? बिल्कुलु दोस्तो, अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट आंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां ॾिसो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। नंढड़े वीडियो में वॾी अपडेट आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम सेन ड्रामो उहो ड्रामो आहे जेको सिंध लेवल ते ठाहियो वियो, जेको ग़ुलाम सेन मल आहे। हक़ीक़त में ही उन ते ड्रामो फिल्मायो पियो वञे, उन जी कहाणी कुझु नई कहाणी गॾाई वई आहे, सॼी कहाणी त हाणे उन जी न आहे, लेकिन मल मलाखड़ो जेको आहे उहो उन ते ओरिजिनल आहे। छाजे करे हिन दफ़ा मिसाल मलाखड़े जे मैदाननि में काफ़ी सालनि खां वठी ग़ुलाम हुसैन जो डंको वॼी रहियो आहे ऐं हीउ ड्रामो उन खे ॾिसी उन खां मुतासिर थी करे ग़ुलाम हुसैन जो किरदारु ग़ुलाम हुसैन खे ड्रामे में ॾिनो वियो। बक़ाया जेको ग़ुलाम हुसैन सां थी रहियो आहे इश्क मोहबत ऐं ठगियूं ठोरियूं, इहो हिकु ड्रामे खे एंटरटेनमेंट करण जे लाइ तयारु कयो वियो आहे। अगरि इहे न ॾेखारनि त ख़ाली ग़ुलाम हुसैन जा मलाखड़ा ड्रामे में केरु ॾिसंदो? ज़रूरु रंग रोगन चवंदा आहिनि मिर्च मिसालो गॾाइणो पवंदो आहे, इन जे करे ग़ुलाम हुसैन जो ड्रामो अहिड़े क़िस्म जो ठाहियो वियो आहे। सॼो सिंध लेवल ते हिते त पठान जो लफ़्ज़ न आहे, सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन यानी सिंधी पठान आहिनि उहे बि उन हिसाब सां ही ड्रामो जेको आहे तयारु कयो वियो आहे, उन जे करैक्टर खां मुतासिर थी करे। लेकिन मां दोस्तो तव्हांखे हाल वाल ॾींदो हलां त ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत कंदो जीअं हू पीर वटि वियो, यानी जेको मुर्शिद थियो वेठो आहे ऐं उन वटि वञी दुआ उन खां वरितई ऐं उन सिधी ॻाल्हि कई तूं पंहिंजे मथां महिनत कर, ऐं ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत वञी कंदो उन जे चवण ते बाबा तूं महिनत कर पंहिंजे मथां, ऐं हू पंहिंजी महिनत जारी रखंदो ग़ुलाम हुसैन। तव्हां अॻिते हलंदो ॾिसंदो त अॻिते जीअं ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड मथे हफ़्ते ईंदा ऐं उहो ड्रामो बि नंढो आहे दोस्तो, एॾो को वॾो न आहे, हिन जा कुझु बसि क़िस्त आहिनि, को 50-100 क़िस्त न आहे, 2-3 हफ़्तनि में इन खे खोटाईंदा। लेकिन हीउ मुक़ाबिलो जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे आख़िर ते वञी खटींदो, जीअं पोइ उन खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। ग़ुलाम हुसैन ड्रामे में इहे जॾहिं मल मलाखड़ो खटे वेंदो, शेर सिंध जो लक़ब जॾहिं उन खे मिलंदो,
पोइ जेको आहे उन खां पोइ जॾहिं उनजी इश्क जी जेका स्टोरी आहे उहा बि उन खे मिलंदी ऐं छाजे करे हू ग़रीब आहे, हू जेको आहे रईसाणी सिदरा सां जेका इश्क मुहबत जो चकर हली रहियो आहे अॻिते हली उहो बि जॾहिं उनजो कामयाबु थींदो, पोइ दुश्मन वग़ैरह हेॾे होॾे थींदा जेका घणा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां पोइ ड्रामे जो दी एंड थी वेंदो। लेकिन जेको मलाखड़ो गुलाम हुसैन खेॾंदो इहो सुखियो कोन खटींदो, दुश्मन इन खे चैलेंज कंदा, इन सां बेईमानियूं बि कंदा, उते घणो कुझु कंदा इन सां, ऐं पोइ बि पंहिंजी महिनत सां पंहिंजे जेको गुरनि जे हिसाब सां ऐं पंहिंजी चालाकी ऐं ज़हानत जे हिसाब सां मलाखड़ो खटींदो। ऐं जीअं ई हू मलाखड़ो पंहिंजो खटे वेंदो पोइ वाह वाह थी वेंदी ऐं शेर सिंध जो लक़ब उन जे ई मथां रहंदो, उन खां हटायो न वेंदो ऐं जेका उनजा दुश्मन आहिनि उहे ढेर थी वेंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका मथे हफ़्ते ईंदा ख़ासि करे उहे ड्रामे जे विचोले जा आख़िरी हिसे जा हूंदा। ऐं गुलाम हुसैन सीरियल हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो त इन खे ॾिसी वधाइनि बि सही क़िस्तां, लेकिन मूंखे नथो लॻे, बहरहाल अॻिते हली ईअं थी बि सघे थो, इन ते एतबार बि तव्हां न कयो। लेकिन जेको मुर्शिद थियो वेठो आहे छा इन जो आख़िर में छा थींदो। जी हाँ दोस्तों, इन त पंहिंजी मतिलबु उन खे उथारे छॾियो दड़का ॾेई, अॻिते हली ड्रामे जी लास्ट में ख़बर सभिनी खे पवंदी त हीउ केरु आहे मुर्शिद। थी सघे थो आख़िरी एपिसोडनि में उन खे पंहिंजी मोहबत मिली वञे ऐं उहा घरवारी बि उन खे मिली वञे जमीला। ऐं नेक्स्ट एपिसोडनि में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको सिदरा ते आशिक़ थियो वरितो आहे जाज़ कोलाची, ऐं इन जो नालो त हाणे हिते बिलाल आहे, बिलावल थींदो वग़ैरह कंदो, अहिड़े हिसाब सां डहला घणी रहियो आहे, लेकिन असुल जाज़ कोलाची नालो आहे। इन जो बि किनो अशर थींदो अॻिते हली, इन जा जॾहिं पोल पधरा थींदा ऐं इहो बि जेको आहे ज़लीलो ख्वार थींदो ड्रामे में, छाजे करे हुन जा पिरकार ई अहिड़ा आहिनि ऐं इन जे करे उनजो करैक्टर उन खे ॾिनो वियो आहे अहिड़ो, लेकिन अॻिते हली उन सां बि सुठो को ख़ासि न थींदो, ज़लील ऐं ख्वार थींदो। सुधरण वारनि मूं त उनजो करैक्टर नथो लॻे ऐं ज़लीलो ख्वार थियण वारनि मूं करैक्टर उनजो लॻी रहियो आहे। ऐं तव्हांखे बि दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारनि एपिसोडनि में तव्हां इहो ख़ासि करे ॾिसजो तव्हां त जेको गुलाम हुसैन जो लक़ब आहे उहो त हिकु हिन टाइम सिंध मलाखड़नि में इहो आम जाम हलंदो रहे थो, कॾहिं शीदी आहे, कॾहिं ॿियों कॾहिं टियों, लेकिन हिन खे अॻिते हली पोइ छा ॾिनो वेंदो उहो मिसाल आहे, हिकिड़ो नालो कढियो वेंदो त बाबा ड्रामो बि इन हिस्ट्री इन इतिहास जो हिसो बणिजी वेंदो। पर अॻिते हली थी सघे थो गुलाम हुसैन ड्रामे में इन में कामयाबियूं माणे वरितियूं त अचण वारनि जेको आहे वक़्त में ॿिया हिन जा ड्रामा बि अची सघनि था। सुठो अदाकार आहे, बहितरीनु अदाकार आहे, नौजवान आहे ऐं थी सघे थो जेका पुराणा हीरो आहिनि उन्हनि खे कटे वञे, छाजे करे हिन टाइम स्टार्टिंग टाइम आहे ऐं हिन जी उमिरि बि नंढी आहे। जेका असद कुरैशी वग़ैरह ॿिया टिया इहे पोड़ा थी चुका आहिनि, हाणे हुननि खे हीरो जो टाइटल ॾियणु ऐं ड्रामनि फिल्मुनि में हीरो खणणु इहो बेवकूफ़ जो कमु आहे, हाणे उहो ठहनि बि कोन था। लेकिन गुलाम हुसैन ते इहो सेट बीहे थो। आज़म महंगल जी उमिरि 40-45 साल खां मथे आहे, लेकिन ॿिया जेका अदाकार आहिनि कुझु यंग आहिनि, लेकिन गुलाम हुसैन बि यंग आहे। इन ते इहो बहितरीनु ड्रामो गुलाम हुसैन फिल्मायो वियो आहे। अॻिते हली थी सघे थो वरी इन जा ॿिया सोप सीरियल बि अचनि ऐं जे अवाम परे इन खे पसंदि करे रही आहे, जे थी सघे थो अॻिते इन खे ॾिसी करे त ॿिया इन जा सोप सीरियल बि अची सघनि था गुलाम हुसैन जा, ऐं सुठे स्केल ऐं सुठे लेवल जा। ऐं अॻे हफ़्ते में जेका एपिसोड ईंदी इन में छा गुलाम हुसैन इहो मलाखड़ो खटे वेंदो या गुलाम हुसैन इहो मलाखड़ो हाराए वेंदो, छा बेईमानी करे गुलाम हुसैन खे बि माज़ूर बणायो वेंदो हिकिड़े जीअं उनजे ख़ानदान सां थी चुको आहे, उनजे बाबे सां उनजे चाचे सां थी चुको आहे मल जे मैदान में, छा गुलाम हुसैन सां बि ईअं थींदो या वरी गुलाम हुसैन इतिहास रचे छॾींदो, इतिहास मटे छॾींदो ऐं पंहिंजो नालो रोशन करे शेर सिंध जो लक़ब ॿीहर पंहिंजे मथां ठपो हणाईंदो। छा ईअं थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में? बिल्कुलु दोस्तो, अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट आंदी आहे मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां ॾिसो, जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। नंढड़े वीडियो में वॾी अपडेट आहे दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन ड्रामो उहो ड्रामो आहे जेको सिंध लेवल ते ठाहियो वियो, जेको गुलाम हुसैन मल आहे। हक़ीक़त में
ही उन ते ड्रामो फिल्मायो पियो वञे। उन जी कहाणी कुझु नई कहाणी गॾाई वई आहे, सॼी कहाणी त हाणे उन जी न आहे, लेकिन मल मलाखड़ो जेको आहे उहो उन ते ओरिजिनल आहे। छाजे करे हिन दफ़ा मिसाल मलाखड़े जे मैदाननि में काफ़ी सालनि खां वठी ग़ुलाम हुसैन जो डंको वॼी रहियो आहे ऐं हीउ ड्रामो उन खे ॾिसी उन खां मुतासिर थी करे ग़ुलाम हुसैन जो किरदारु ग़ुलाम हुसैन खे ड्रामे में ॾिनो वियो। बक़ाया जेको ग़ुलाम हुसैन सां थी रहियो आहे इश्क मोहबत ऐं ठगियूं ठोरियूं, इहो हिकु ड्रामे खे एंटरटेनमेंट करण जे लाइ तयारु कयो वियो आहे। अगरि इहे न ॾेखारनि त ख़ाली ग़ुलाम हुसैन जा मलाखड़ा ड्रामे में केरु ॾिसंदो। ज़रूरु रंग रोगन चवंदा आहिनि मिर्च मिसालो गॾाइणो पवंदो आहे। इन जे करे ग़ुलाम हुसैन जो ड्रामो अहिड़े क़िस्म जो ठाहियो वियो आहे। सॼो सिंध लेवल ते हिते त पठाण जो लफ़्ज़ न आहे, सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन यानी सिंधी पठाण आहिनि उहे बि उन हिसाब सां ही ड्रामो जेको आहे तयारु कयो वियो आहे उन जे करेक्टर खां मुतासिर थी करे। लेकिन मां दोस्तो तव्हांखे हाल वाल ॾींदो हलां त ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत कंदो जीअं हू पीर वटि वियो, यानी जेको मुर्शिद थियो वेठो आहे ऐं उन वटि वञी दुआ उन खां वरितईं ऐं उन सिधी ॻाल्हि कई त तूं पंहिंजे मथां महिनत कर। ऐं ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत वञी कंदो उन जे चवण ते बाबा तूं महिनत कर पंहिंजे मथां, ऐं हू पंहिंजी महिनत जारी रखंदो ग़ुलाम हुसैन। तव्हां अॻिते हलंदो ॾिसंदो त अॻिते जीअं ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड मथे हफ़्ते ईंदा ऐं उहो ड्रामो बि नंढो आहे दोस्तो, एॾो को वॾो न आहे। हिन जा कुझु बसि क़िस्त आहिनि, को 50-100 क़िस्त न आहे, 2-3 हफ़्तनि में इन खे खोटाईंदा। लेकिन हीउ मुक़ाबिलो जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे आख़िर ते वञी खटींदो। जीअं पोइ उन खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। ग़ुलाम हुसैन ड्रामे में इहे जॾहिं मल मलाखड़ो खटे वेंदो, शेर सिंह जो लक़ब जॾहिं उन खे मिलंदो, पोइ जेको आहे उन खां पोइ जॾहिं उन जी इश्क जी जेका स्टोरी आहे उहा बि उन खे मिलंदी। ऐं छाजे करे हू ग़रीब आहे, हू जेको आहे रहीसाणी सिदरा सां जेका इश्क मोहबत जो चकर हली रहियो आहे अॻिते हली, उहो बि जॾहिं उनजो कामयाबु थींदो, पोइ दुश्मन वग़ैरह हेॾे होॾे थींदा जेका घणा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां पोइ ड्रामे जो दी एंड थी वेंदो। लेकिन मल जेको मलाखड़ो ग़ुलाम हुसैन खेॾंदो इहो सुखियो कोन खटींदो। दुश्मन इन खे चैलेंज कंदा, इन सां बेईमानियूं बि कंदा, उते घणो कुझु कंदा इन सां, ऐं पोइ बि पंहिंजी महिनत सां पंहिंजे जेको गुरनि जे हिसाब सां ऐं पंहिंजी चालाकी ऐं ज़हानत जे हिसाब सां मल मलाखड़ो खटींदो। ऐं जीअं ई हू मल मलाखड़ो पंहिंजो खटे वेंदो पोइ वाह वाह थी वेंदी ऐं शेर सिंध जो लक़ब उन जे ई मथां रहंदो, उन खां हटायो न वेंदो। ऐं जेका उनजा दुश्मन आहिनि उहे ढेर थी वेंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका मथे हफ़्ते ईंदा ख़ासि करे उहे ड्रामे जे विचोले जा आख़िरी हिसे जा हूंदा। ऐं ग़ुलाम हुसैन सीरियल हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो त इन खे ॾिसी वधाइनि बि सही क़िस्तां, लेकिन मूंखे नथो लॻे। बहरहाल अॻिते हली ईअं थी बि सघे थो, इन ते एतबार बि तव्हां न कयो। लेकिन जेको मुर्शिद थियो वेठो आहे छा इन जो आख़िर में छा थींदो। जी हाँ दोस्तो, इन त पंहिंजी मतिलबु उन खे उथारे छॾियो दड़का ॾेई। अॻिते हली ड्रामे जी लास्ट में ख़बर सभिनी खे पवंदी त हीउ केरु आहे मुर्शिद। थी सघे थो आख़िरी एपिसोडनि में उन खे पंहिंजी मोहबत मिली वञे ऐं उहा घरवारी बि उन खे मिली वञे जमीला। ऐं नेक्स्ट एपिसोडनि में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको सिदरा ते आशिक़ थियो वरितो आहे जाज़ कोलाची, ऐं इन जो नालो त हाणे हिते बिलाल आहे, बिलावल आहे, बिलावल थींदो वग़ैरह कंदो, अहिड़े हिसाब सां डहला घणी रहियो आहे। लेकिन असुल जाज़ कोलाची नालो आहे। इन जो बि किनो अशर थींदो अॻिते हली, इन जा जॾहिं पोल पधरा थींदा। ऐं इहो बि जेको आहे ज़लीलो ख़्वार थींदो ड्रामे में, छाजे करे हुन जा पिरकार ई अहिड़ा आहिनि ऐं इन जे करे उनजो करेक्टर उन खे ॾिनो वियो आहे अहिड़ो। लेकिन अॻिते हली उन सां बि सुठो को ख़ासि न थींदो, ज़लील ऐं ख़्वार थींदो। सुधरण वारनि मूं त उनजो करेक्टर नथो लॻे ऐं ज़लीलो ख़्वार थियण वारनि मूं करेक्टर उनजो लॻी रहियो आहे। ऐं तव्हांखे बि दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारनि एपिसोडनि में तव्हां इहो ख़ासि करे ॾिसजो तव्हां त जेको ग़ुलाम हुसैन जो लक़ब आहे उहो त हिकु हिन टाइम सिंध मलाखड़नि में इहो आम जाम हलंदो रहे थो, कॾहिं शीदी आहे, कॾहिं ॿियो, कॾहिं टियों। लेकिन हिन खे अॻिते हली पोइ छा ॾिनो वेंदो उहो मिसाल आहे, हिकिड़ो नालो कढियो वेंदो त बाबा ड्रामो बि इन हिस्ट्री इन इतिहास जो हिसो बणिजी वेंदो। पर अॻिते हली थी सघे थो ग़ुलाम हुसैन ड्रामे में इन में कामयाबियूं माणे वरितियूं त अचण वारनि जेको आहे वक़्त में ॿिया हिन जा ड्रामा बि अची सघनि था। सुठो अदाकार आहे, बहितरीनु अदाकार आहे, नौजवान आहे, ऐं थी सघे थो जेका पुराणा हीरो आहिनि उन्हनि खे कटे वञे।
छाजे करे हिन टाइम स्टार्टिंग टाइम आहे ऐं हिन जी उमिरि बि नंढी आहे। जेका असद कुरैशी वग़ैरह ॿिया टिया इहे पूरा थी चुका आहिनि। हाणे हुननि खे हीरो जो टाइटल ॾियणु ऐं ड्रामनि फिल्मुनि में हीरो खणणु इहो बेवकूफ़ जो कमु आहे। हाणे उहो ठहनि बि कोन था, लेकिन ग़ुलाम हुसैन ते इहो सेट बीहे थो। आज़म महंगल जी उमिरि 40-45 साल खां मथे आहे, लेकिन ॿिया जेका अदाकार कुझु यंग आहिनि, लेकिन ग़ुलाम हुसैन बि यंग आहे। इन ते इहो बहितरीनु ड्रामो ग़ुलाम हुसैन फिल्म आयो वियो आहे। अॻिते हली थी सघे थो वरी इन जा ॿिया सोप सीरियल बि अचनि ऐं जे अवाम परे इन खे पसंदि करे रही आहे, जे थी सघे थो अॻिते इन खे ॾिसी करे त ॿिया इन जा सोप सीरियल बि अची सघनि था ग़ुलाम हुसैन जा, ऐं सुठे स्केल ऐं सुठे लेवल जा। हाणे कुझु नई कहाणी गॾाई वई आहे, सॼी कहाणी त हाणे उन जी न आहे, लेकिन मल मलाखड़ो जेको आहे उहो उन ते ओरिजिनल आहे। छाजे करे हिन दफ़ा मिसाल मलाखड़े जे मैदाननि में काफ़ी सालनि खां वठी ग़ुलाम हुसैन जो डंको वॼी रहियो आहे, ऐं हीउ ड्रामो उन खे ॾिसी उन खां मुतासिर थी करे ग़ुलाम हुसैन जो किरदारु ग़ुलाम हुसैन खे ड्रामे में ॾिनो वियो। बक़ाया जेको ग़ुलाम हुसैन सां थी रहियो आहे इश्क मोहबत ऐं ठगियूं ठोरियूं, इहो हिकु ड्रामे खे एंटरटेनमेंट करण जे लाइ तयारु कयो वियो आहे। अगरि इहे न ॾेखारनि त ख़ाली ग़ुलाम हुसैन जा मलाखड़ा ड्रामे में केरु ॾिसंदो। ज़रूरु रंग रोगन चवंदा आहिनि मिर्च मिसालो गॾाइणो पवंदो आहे। इन जे करे ग़ुलाम हुसैन जो ड्रामो अहिड़े क़िस्म जो ठाहियो वियो आहे। सॼो सिंध लेवल ते हिते त पठान जो लफ़्ज़ु न आहे, सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन यानी सिंधी पठान आहिनि, उहो बि उन हिसाब सां हीउ ड्रामो जेको आहे तयारु कयो वियो आहे उन जे करेक्टर खां मुतासिर थी करे। लेकिन मां दोस्तो तव्हांखे हाल वाल ॾींदो हलां त ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत कंदो जीअं हू पीर वटि वियो, यानी जेको मुर्शिद थियो वेठो आहे ऐं उन वटि वञी दुआ उन खां वरितई ऐं उन सिधी ॻाल्हि कई तूं पंहिंजे मथां महिनत कर, ऐं ग़ुलाम हुसैन पंहिंजी महिनत वञी कंदो उन जे चवण ते बाबा तूं महिनत कर पंहिंजे मथां, ऐं हू पंहिंजी महिनत जारी रखंदो ग़ुलाम हुसैन। तव्हां अॻिते हलंदो ॾिसंदो त अॻिते जीअं ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड मथे हफ़्ते ईंदा, ऐं उहो ड्रामो बि नंढो आहे दोस्तो, एॾो को वॾो न आहे। हिन जा कुझु बसि क़िस्त आहिनि, को 50-100 क़िस्त न आहे, 2-3 हफ़्तनि में इन खे खोटाईंदा। लेकिन हीउ मुक़ाबिलो जेको आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे आख़िर ते वञी खटी ईंदो, जीअं पोइ उन खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। ग़ुलाम हुसैन ड्रामे में इहे जॾहिं मल मलाखड़ो खटे वेंदो, शेर सिंह जो लक़ब जॾहिं उन खे मिलंदो, पोइ जेको आहे उन खां पोइ जॾहिं उनजी इश्क जी जेका स्टोरी आहे उहा बि उन खे मिलंदी। ऐं छाजे करे हू ग़रीब आहे, हू जेको आहे रहीसाणी सिदरा सां जेका इश्क मोहबत जो चकर हली रहियो आहे अॻिते हली, उहो बि जॾहिं उनजो कामयाबु थींदो, पोइ दुश्मन वग़ैरह हेॾे होॾे थींदा जेका घणा आहिनि, ऐं अहिड़े हिसाब सां पोइ ड्रामे जो दी एंड थी वेंदो। लेकिन मल जेको मलाखड़ो ग़ुलाम हुसैन खेॾंदो इहो सुखियो कोन खटी ईंदो। दुश्मन इन खे चैलेंज कंदा, इन सां बेईमानियूं बि कंदा, उते घणो कुझु कंदा इन सां, ऐं पोइ बि हीउ पंहिंजी महिनत सां पंहिंजे जेको गुरनि जे हिसाब सां ऐं पंहिंजी चालाकी ऐं ज़हानत जे हिसाब सां मल मलाखड़ो खटींदो। ऐं जीअं ई हू मल मलाखड़ो पंहिंजो खटे वेंदो, पोइ वाह वाह थी वेंदी ऐं शेर सिंध जो लक़ब उन जे ई मथां रहंदो, उन खां हटायो न वेंदो, ऐं जेका उनजा दुश्मन आहिनि उहे ढेर थी वेंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका मथे हफ़्ते ईंदा, ख़ासि करे उहे ड्रामे जे विचोले जा आख़िरी हिसे जा हूंदा। ऐं ग़ुलाम हुसैन सीरियल हिकु बहितरीनु सीरियल आहे, थी सघे थो त इन खे ॾिसी वधाइनि बि सही क़िस्तां, लेकिन मूंखे नथो लॻे। बहरहाल अॻिते हली ईअं थी बि सघे थो, इन ते एतबार बि तव्हां न कयो। लेकिन जेको मुर्शिद थियो वेठो आहे, छा इन जो आख़िर में छा थींदो? जी हाँ दोस्तो, इन त पंहिंजी मतिलबु उन खे उथारे छॾियो दड़का ॾेई। अॻिते हली ड्रामे जी लास्ट में ख़बर सभिनी खे पवंदी त हीउ केरु आहे मुर्शिद। थी सघे थो आख़िरी एपिसोडनि में उन खे पंहिंजी मोहबत मिली वञे ऐं उहा घरवारी बि उन खे मिली वञे जमीला। ऐं नेक्स्ट एपिसोडनि में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको सिदरा ते आशिक़ थियो वरितो आहे जाज़ कोलाची, ऐं इन जो नालो त हाणे हिते बिलाल आहे, बिलावल आहे, बिलावल थींदो वग़ैरह कंदो, अहिड़े हिसाब सां डहला घणी रहियो आहे, लेकिन असुल जाज़ कोलाची नालो आहे। इन जो बि किनो अशर थींदो अॻिते हली, इन जा जॾहिं पोल पधरा थींदा, ऐं इहो बि जेको आहे ज़लीलो ख़्वार थींदो ड्रामे में। छाजे करे हुन जा पिरकार ई अहिड़ा आहिनि, ऐं इन जे करे उनजो करेक्टर उन खे ॾिनो वियो आहे अहिड़ो, लेकिन अॻिते हली उन सां बि सुठो को ख़ासि न थींदो, ज़लील ऐं ख़्वार थींदो। सुधरण वारनि मूं त
उनजो करेक्टर नथो लॻे ऐं ज़हरीलो ख्वार थियण वारे नमूने करेक्टर उनजो लॻी रहियो आहे। ऐं तव्हांखे बि दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारनि एपिसोडनि में तव्हां इहो ख़ासि करे ॾिसजो तव्हां त जेको ग़ुलाम सेन जो लक़ब आहे उहो त हिकु हिन टाइम सिंध मलाखड़नि में इहो आम जाम हलंदो रहे थो, कॾहिं शीदी आहे, कॾहिं ॿियो, कॾहिं टियों, लेकिन हिन खे अॻिते हली पोइ छा ॾिनो वेंदो उहो मिसाल आहे। हिकिड़ो नालो कढियो वेंदो त बाबा ड्रामो बि इन हिस्ट्री इन इतिहास जो हिसो बणिजी वेंदो, पर अॻिते हली थी सघे थो ग़ुलाम सेन ड्रामे में इन में कामयाबियूं माणे वरितियूं त अचण वारनि जेको आहे वक़्त में ॿिया हिन जा ड्रामा बि अची सघनि था। सुठो अदाकार आहे, बहितरीनु अदाकार आहे, नौजवान आहे ऐं थी सघे थो जेका पुराणा हीरो आहिनि उन्हनि खे कटे वञे, छाजे करे हिन जो हिन टाइम स्टार्टिंग टाइम आहे ऐं हिन जी उमिरि बि नंढी आहे। जेका असद कुरैशी वग़ैरह ॿिया टिया इहे पोड़ा थी चुका आहिनि, हाणे हुननि खे हीरो जो टाइटल ॾियणु ऐं ड्रामनि फिल्मुनि में हीरो खणणु इहो बेवकूफ़ जो कमु आहे। हाणे उहो ठहनि बि कोन था, लेकिन ग़ुलाम सेन ते इहो सेट बीहे थो। आज़म महंगल जी उमिरि 40-45 साल खां मथे आहे, लेकिन ॿिया जेका अदाकार आहिनि कुझु यंग आहिनि, लेकिन ग़ुलाम सेन बि यंग आहे। इन ते इहो बहितरीनु ड्रामो ग़ुलाम सेन फिल्म आयो वियो आहे। अॻिते हली थी सघे थो वरी इन जा ॿिया सोप सीरियल बि अचनि ऐं जे अवाम परे इन खे पसंदि करे रही आहे, जे थी सघे थो अॻिते इन खे ॾिसी करे त ॿिया इन जा सोप सीरियल बि अची सघनि था ग़ुलाम सेन जा ऐं सुठे स्केल ऐं सुठे लेवल जा। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।